हिते नाज़रीन खे ॿुधायूं त उमरकोट में सोनारे जी दुकान खे खाट हणी किरोड़नि जी चोरी जा CCTV फुटेजिस वायरल थी विया आहिनि। मूंखे ॿुधायूं पिया CCTV फुटेजिस में हिकु वेन नज़र अची रही आहे, जंहिं बाबति चयो पियो वञे त नज़र ईंदड़ वेन मुबैना तौर चोरी में इस्तेमाल थी आहे। मुतासिर सोनारे अनिल कुमार जी फरियाद ते 8 अणॼातल जवाबदारनि मथां वधीक हिकु ॿियो केस बि दाख़िल कयो वियो आहे। आगाह कयूं पिया, अहम ख़बर जे हवाले सां फरियादी मदन माली जो मौक़िफ़ आहे त चोर संदसि दुकान जो शटर तोड़े 20 किलो चांदी ऐं 29,90,000 रोक चुराए विया आहिनि। SHO उमरकोट अहमद बख्श राहमू जो चवणु आहे त CCTV फुटेजिस जो जाइज़ो वरितो पियो वञे। आगाह कयूं पिया, अहम ख़बर जे हवाले सां उमरकोट में सोनारे जी दुकान खे खाट हणी किरोड़नि जी चोरी जा CCTV फुटेजिस वायरल थी विया आहिनि। इन हवाले सां CCTV फुटेजिस में हिकु वेन नज़र अचे पई, जंहिं बाबति चयो पियो वञे त नज़र ईंदड़ वेन मुबैना तौर चोरी में इस्तेमाल थी आहे। मुतासिर सोनारे अनिल कुमार जी फरियाद ते 8 अणॼातल जवाबदारनि मथां वधीक हिकु ॿियो केस बि दाख़िल कयो वियो आहे। फरियादी मदन वाली जो मौक़िफ़ आहे त चोर संदसि दुकान जो शटर तोड़े 20 किलो चांदी ऐं 29,90,000 रोक रक़म चुराए विया आहिनि। SHO उमरकोट अहमद बख्श रामू जो चवणु आहे त CCTV फुटेजिस जो जाइज़ो वरितो पियो वञे। आगाह कयूं पिया, अहम ख़बर जे हवाले सां उमरकोट में सोनारे जी दुकान खे खाट हणी किरोड़नि जी चोरी जा CCTV फुटेजिस वायरल थी विया आहिनि। मुतासिर सोनारे अनिल कुमार जी फरियाद ते 8 अणॼातल जवाबदारनि मथां वधीक हिकु ॿियो केस बि दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं NTV न्यूज़ रिपोर्टर मदन गोपाल खां। मदन गोपाल, आगाह कजो, इन हवाले सां हिकु ॿियो केस बि दाख़िल कयो वियो आहे। हाँ जी, अमरकोट जी आशिया मार्केट ऐं राणा चौक ते 4 ॾींहं अॻु सोनारनि जे दुकान ते किरोड़नि जो खाट लॻण मामिलो वाक़े जा CCTV फुटेज सोशल मीडिया ते वायरल थी विया आहिनि ऐं मुतासिर सोनारे अनिल कुमार जी फरियाद ते हिकु ॿियो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं दुकानदार मदन माली जी फरियाद ते 8 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ अमरकोट थाणे ते अॻुवाट केस दाख़िल थियो हो ऐं चोबो लाइन इलाइक़े में त वायरल थियल फुटेज में हिकु नज़र ईंदड़ वेन जेका आहे मुबैना तौर चोरी वारदात में इस्तेमाल थी आहे। होॾां फरियादी मदन माली जो चवणु आहे त जवाबदार कार ऐं वेन सवार हुआ ऐं दुकानदार जेके दुकान में टुटो सामान जेको आहे उहो 20 किलो चांदी ऐं 1 लख रक़म खणी फरार थी विया आहिनि। होॾां पुलिस जो चवणु आहे त CCTV फुटेज जो जाइज़ो वठूं पिया ऐं ॿिन्ही वारदातनि जा धारदार बि केस दाख़िल करे जांच कई वञे पई। यादि आहे त केस में सोन ऐं चांदी जी तयारु थियल ज़ेवरनि ऐं रोक रक़म समेत कुल मालियत 29,90,000 चोरी ॼाणाई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मदन गोपाल तफ़सील ॾियण जे लाइ।